खिपरो वेझो ॻोठ मोहम्मद इस्माइल मरी में पाक फ़ौज जे जवाननि पारां बरसात मुतासिरनि में मरीज़ माण्हुनि जे इलाज लाइ मुफ़्त मेडिकल कैंप लगाई वई। चल के तव्हांखे ख़बर आहे त सभ खां वधीक सिंध में अफेक्टेड आहे। अञा ताईं माण्हुनि जे घरनि में पाणी बीठो आहे। काफ़ी वबाऊं वारा फैलिजी चुकियूं आहिनि, बीमारियूं वारा आहिनि, ख़ुसूसन मलेरिया ऐं डायरिया जा तमामु घणा मरीज़ आहिनि। ऐं पाकिस्तान आर्मी वारनि खे सलाम पेश कयूं था जिन हीउ ॿियो दफ़ो कैंप लॻाई आहे। कम लाइ इहो पाणी घरनि जेतिरो गोॾे गोॾे जेतिरो बीठो आहे माना एतिरो एतिरो पाणी पियो घर किरिया पिया सभु। जी जेका कैंप आहे आर्मी वारनि तरफ़ां लॻी आहे पाण मौजूदु आहिनि हिते इलाइक़े वासियुनि जी नंढड़े जे वीडियो वायरल थियण खां पोइ आर्मी जे अचण खां पोइ जेको आहे सो तमामु ख़ुशी आहे इलाइक़े वासियुनि में। वरी बरसाति अचे तो वरी बोर्ड तो अचे भलो गल टर ॾियो ग़रीब अचनि पंहिंजो घर में लोडनि ते वेठा आहिनि। महिरबानी करियो असांखे भलो पीअण लाइ साफ़ पाणी ते पहुचारियो। ग़रीब पीअनि असीं पियो माल पीए माल तुन तो मिले वञी बरसाति जो पाणी पीए तो माल मली वञे तो कुकुड़ मली वञे तो असीं जो पाणी पी असीं मली वेंदासीं। मींहुं मुतासिर ॿारड़े अहमद मुअल कुकड़ बीठल बरसाती पाणी में खणी जेको एहतजाज कयो उन बैदि पाक आर्मी जे जवाननि पारां नोटिस वठी उन ॻोठ में मेडिकल कैंप लॻाई वई ऐं बरसाति मुतासिरनि खे 40 खनि खीमा पिणु ॾिना विया ऐं मुतासिर बालक जे घर में तोड़े ॻोठ में बीठल बरसाती पाणी लाइ नेकाली लाइ पिणु कोशिशूं वरितियूं पियूं वञनि। कैमरामैन मौजी कुमारी फरहान कुंबर सां गॾु राजा रशीद कुंबर, सिंध TV न्यूज़, खिपरो।